बाबा ॾाढी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो ठेकेदार मोहम्मद रमज़ान जी हिन ॻोठ मां चोरी थी आहे बाबा। मूंखे सम्झ में नथो अचे, वॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐसा मुंहिंजी सागर में त कॾहिं चोरी न थी। वैसे बाबा साईं यार चवंदा असांजे ॻोठी जो को ॻोठ ई कोन्हे, हिते दुर्गुवाम ई न आहे। पर साईं जन जी चोरीअ वारी ॻाल्हि ॿुधी आहे त सम्झ में ई नथो अचे। बाबा सब्र कयो, मां बि प्यारे ख़ान सूबेदार खे फोन कई आहे, अचण वारो ई हूंदो बाबा। ऐसा बार सूबेदार प्यारो खान आयो आहे। प्यारे ख़ान को इंशाल्लाह वठी अचेसि। हाज़िर है। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम। बाबा प्यारे ख़ान कहाँ पे इंतजार हो बाबा? आयो। मेहरबानी रईस, मेहरबानी। रईस हुकुम कर, ये प्यारे खान के याद कयो अथई। बाबा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां ॻाल्हि किथां शुरू कयां। वैसे प्यारे खान के घुरायो अथई, जिथा वणे तिथा शुरू कर। खैर त आहे न, अहिड़ी का वॾी ॻाल्हि थी आहे छा? हा प्यारा ख़ान, ॻाल्हि वॾी थी वई आहे, तॾहिं त तोखे घुरायो आहे। हुकुम कयो रईस, छा करणो आहे? प्यारा ख़ान, इन लाइ मूं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे जो मुंहिंजे ॻोठ मां मोहम्मद रमज़ान ठेकेदार जी चोरी थी वई आहे। छा? चोरी तोरी ॻोठ मां? रईस सत्य कर ॻाल्हि परे थी वई। दिलजाए कर। सूबेदार साहब, सोन पैसा कुछ ज़रूरी घर जो सामान चोरी थी वियो आहे। ठेकेदार रमज़ान, तूं वञी रिपोर्ट वॾे मुंशी वटि लिखाए, बाक़ी कमु मुंहिंजो आहे। सूबेदार साहब ठीकु आहे, मां थाने ते वञी रिपोर्ट लिखायां, बाक़ी तव्हांखे छा आहे? रईस, तव्हां सां प्यारे खान जो फ़ाइदो आहे। रमज़ान साहब खे चोरी ज़रूरु वापसि मिलंदी।